अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। रोहड़ी कैनाल जे बेलदार محمد ॾाहरी दौलतपुरसफन प्रेस क्लब में सहाफ़िन आॾो ज़ाहींदे चयो त 3 साल अॻु में एरीगेशन खाते जे सर्वेयर सजाद मुस्तफ़ा कोराई ऐं दारोगो हनीफ़ कोराई मूंसां कूड़ो फ्रॉड करे 3 लख रुपया वरिता। हिन चयो त मज़कूर अमलदारनि हिकु स्कीम में प्लाट ॾियण जो चयो, जेका स्कीम 2 सालनि लाइ हुई, पर 3 साल गुज़री विया, न प्लाट मिलियो न पैसा था मिलनि। रहंदो हिकु कूड़ो पन्नू ॾेई छॾियाऊं। आउं ग़रीब मुलाज़िम आहियां, पंहिंजे बचनि खे हिन महांगाई दौर में पालण में मजबूर आहियां। एरीगेशन खाते मां लोन 3 लख रुपया खणी प्लाट वठाइण जे बहाने मूंसां धोखो कयाऊं। बेलदार محمد ॾाहरी वधीक चयो त सर्वेयर सजाद मुस्तफ़ा कोराई ऐं दारोगो हनीफ़ कोराई जे नेक बर्दन ॾांहुं पाक किताब खणी वियुसि त मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो, पर को बि तदारक न थियो। उल्टो मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन निगरान वज़ीर आला सिंध, चीफ एरीगेशन, सेक्रेटरी एरीगेशन ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मज़कूर एरीगेशन मुलाज़िम ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं मूंखे पंहिंजा पैसा वापसि ॾियारिया वञनि ऐं मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। محمد ॾाहरी जो नालो आहे, मां ॾाहरी आहियां ज़ाती जो। एरीगेशन में मुंहिंजी ड्यूटी आहे। असांजो सर्वेयर साहब कराई कोराई आहे, सजाद मुस्तफ़ा, ऐं दारोगो असांजो कोराई हनीफ़ आहे। साईं उन मूंखे सलाह कई, चऊं ॾाहरी ॻाल्हि आहे त असांजी स्कीम आहे हैदराबाद, उन में शामिलु थी ऐं प्लाट आहिनि, बंगला आहिनि, असांजा वॾो पिरापट आहे। ऐं 2 सालनि में असां ही फाइनल कंदा आहियूं, जंहिंखे बि आहियूं ग़रीब ते माना हिकिड़ो आहे। साईं मूं लोन ते कढाया 3 लख मूं खां लोन करायूं। साईं मूं सजाद मुस्तफ़ा खे 3 लख रुपया ॾिना। चऊं हलो हैदराबाद मां साईं ठलो मूंखे पर्चो ॾेई छॾियो अथनि। सो मां क़ुर पाक बि खणी वियो आहियां सजाद मुस्तफ़ा ॾे, ख़ालिद मुस्तफ़ा जे भाउ ॾे। मां क़ुर शरीफ़ खणी वियो आहियां। मूंखे चयईं त ॻाल्हि आहे ॾाढी छो क़ुर खणी आहीं, न को क़ुर खे मुबारक न खट ते जीअं वेठो तीअं वेठो। मुंहिंजो साईं मां ग़रीब आहियां, मिसकीन, मूं वटि का शइ न आहे। चई हा, चई उथण वारी कर, छो आयो आहीं? ऐं घणो कई त जा मां ॿधराए छॾींदो साईं, तो ख़बर न आहे मुंहिंजो भाउ एसपी आहे। पोइ साईं मां चयो, मां साईं ग़रीब माण्हू मां छा करे सघंदुसि। पोइ साईं मजबूर थी मां तव्हां वटि आयो आहियां। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारियो।